मां जी इज्जत तेसी कंदा आहियूं भरी सभरी जेसी शादी कोने। शादी जी करे आयासीं न त पोइ लॾूं बि ज़ाल ला, त चीगम बि ज़ाल ला, त कपिड़ा लटा बि ज़ाल ला, त मेकअप बि ज़ाल ला, त लाली बि ज़ाल ला, त सभु माइर जेका हड़ वठी आयो त रन खे ॾींदो। मां त पोड़ी वीचारी कांगे वेठी घट ते तोखे कांगारो पतो पिया हुनखे पुछ केरु कोन थो सम्झो पछाड़ी वरी जवाबु कहिड़ो मिलंदो, अम्मा पोड़ी मत छॾे वई आहे। मां पोड़ी जॾहिं तोखे 9 महीना पेट में खयो हली कोन थिए सघी उन वक़्तु मत कोन छॾे। जॾहिं दिलि आहे रत जा हारे तोखे जनम ॾिनई उन वक़्तु मत कोन छॾे। जॾहिं 2-2.5 साल तोखे पंहिंजे छाती जो खीर पीआरई तॾहिं मत कोन छॾईंदी। जॾहिं तोखे धोई ठाहे तूं गंद में भरियो पियो हूंदो हुई, किरफिटी में पेशाब पायखाने में धोई साबुण हणी वेहजारे पाउडर हणी तोखे वरी कुॾाए वरी तोखे छाती ते रखी चुमी ॾेई तोखे पंहिंजो पप्पू चवंदी हुई। उन वक़्तु मां चरी कोन हुई। जॾहिं तूं बीमार हुए त सॼी राति उजागो कंदी हुई, विंजणा हणी तोखे सुम्हारींदी हुई। उन वक़्तु चरी कोन हुई। जॾहिं तोखे लोॾ में लोॾे ला इलाहा इल्लल्लाह जा विर्द करे सुम्हारींदी हुई उन वक़्तु चरी कोन हुई। अॼु जॾहिं उहा पोड़ी बेवस खट दाख़िल आहे तॾहिं त तूं चवी त मुंहिंजी मां मत छॾे वई आहे। मुंहिंजा पे मां मत कोन छॾी आहे। मां ऐं पीउ जेकॾहिं काफ़र हुजनि भल उहे मुस्लमान न बि हुजनि पोइ बि शरीयत इजाज़त नथी ॾे त मां ऐं पीउ जी बेहतरामी करियो। मां ऐं पीउ जो पोइ बि क़दुरु करिणो आहे, पोइ बि ख़िदमत करणी आहे, पोइ बि उन्हनि खे नाराज़ नाहे करणो भल उहे गैर मुस्लिम हुजनि। मौलाना अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह असांजे आलमनि जो वॾो बुज़ुर्ग हो, सम्झो उन सिख हो पोइ मुस्लमान थियो। मौलाना अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह सिख हो पोइ मुस्लमान थियो। दारुल उलूम देवबंद में पढ़ंदो हो। वो माण्हू आयो उस्ताद खे अची चई साईं मुंहिंजी छोकिरी नमाज़ी आहे, नेक शरीफ़ छोकिरी आहे, उनजे लाइ मूंखे रिश्तो खपे। पोइ छोकिरो बि अहिड़ो हुजे जेको नेक नमाज़ी हुजे। उन लाइ करे आउं मदरसे में आयुसि त हिते नमाज़ी छोकिरा आलिम दीन वारा खोड़ हूंदा, इन करे मूंखे छोकिरी जो रिश्तो कराए ॾियो। पोइ उस्तादनि उन छोकिरी जो जेको रिश्तो करायो सो अहमद अली लाहौरी सां करायो। पोइ जेके शागिर्द गॾु पढ़ंदा त अहमद अली लाहौरी खे चयो त भला कपिड़ा अची कपिड़े जा मूं वटि पैसा कोन्हे, भई तुंहिंजो शाम जो निकाह थो थिए पोइ हे कपिड़ा त आहिनि कोन चई भले मूं वटि पैसा कोन्हे। पोइ छा करे चई भला पोइ इहे त धू भला इहे त धोई पोइ पाए चई मूं वटि साबुण जा पैसा कोन्हे। शादी थी थिए मञो था। इहो अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह इन जी मां सिख हुई, पछाड़ी ताईं मुस्लमान कोन थी। इहो मौलाना अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह मां जी ख़िदमत कंदो, उनखे ज़ोर ॾींदो हो, उनजा कपिड़ा धोईंदो हो, उनखे हथ सां चमचे सां मानी खाराईंदो, रब प्यारींदो हो। चवंदो मुंहिंजी माउ ऐं शरीयत मां जे अदब ऐं हुकुम ॾिनो आहे। मां ऐं पीउ ॿई इन्हनि जे अदब ऐं ख़िदमत जो शरीयत हुकुम ॾिनो आहे। अदब में पीउ मथे आहे ऐं ख़िदमत में मां जो नंबर मथे आहे। मिसाल जी ॻाल्हि, तव्हां खट ते वेठा आहियो, तव्हां खट ते वेठा आहियो, तव्हांजी माउ पई अचे त शरीयत तव्हांखे कोन थी चवे त तव्हां उथी वियो। पर जेकर तूं खट ते वेठो आहीं ऐं तुंहिंजो पीउ पियो अचे त शरीयत चवे थी उथी बि पीउ जो इस्तक़बाल कर ऐं खट ते पंहिंजे पीउ खे विहारे तूं हुनजे ख़िदमत में खड़ो रहो। तूं घर में वेठो आहीं, माउ पीउ ॿई वेठा आहिनि। मां चवे थी पुट मूंखे पाणी पियार, पीउ चवे थो पुट मूंखे पाणी पियार। हाणे ॿिन्हिनि पाणीअ जी तलब कई आहे, ॿई था तोखां पाणी घुरनि। इहा आहे ख़िदमत, हू हो अदब।
हाणे मां चवे थी पानी प्यार, पे चवे तो पानी प्यार, ॿिन्हिनि गॾु घुर कई आहे। पहिरीं पानी कंहिंखे प्यारे? शरीत चवे थी पानी जो गिलास भरे पहिरीं मां खे प्यारे, पोइ पीउ खे प्यारे, छो त ख़िदमत में मां जो नंबर अॻियां आहे, अदब में पे जो नंबर अॻियां आहे। भले उहे गैर मुस्लिम हुजनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे महराज रात जो कराए वियो, उहो हिन जे करे त मोहिब ऐं महबूब रात जो मिलंदा आहिनि। महराज रात जो कराए वियो छाजे करे त ख़ुशियूं ऐं सआदतूं ॿ हुयूं। हिकिड़ी ख़ुशी अल्लाह सही ॾींहं खे ॾिनी, हिकिड़ी सआदत रब रात खे ॾिनी, तां त अदल ऐं इंसाफ़ क़ाइमु थिए। रात जो महराज इन करे थियो त तां त हिन त पकनि ऐं कचनि जी ख़बर पवे त कहिड़ा रसूल ते एतमाद था कनि, कहिड़ा नथा कनि रसूल जी ज़बान ते। छो त जेकॾहिं ॾींहं जो महराज थी आहे त हिकिड़ी ओपन शइ हुई, खुलियल हुई, इनकार जी गुंजाइश कोन हुई। इनकार जी गुंजाइश उते हूंदी आहे जिते शइ लिकियल हुजे। कहिड़ा रसूल ते एतबार था कनि, कहिड़ा नथा कनि। मूं हींअर हंडी वरिती आहे बदीन मां भतर ॾियण लाइ, मञीदा मौलवी साहब टोपी आहे, हंडी कोन्हे, शइ मैदान ते आहे। ॻाल्हि बिल्कुलु वाज़े आहे। मूं हींअर केले में गुड करण जे लाइ बेलचो वरितो आहे। मौलवी साहब इहो बेलचो कोन्हे या मोबाइल आहे, शइ मैदान ते आहे। मूं हींअर कस्टर खाइण लाइ चमचो वरितो आहे, हीउ चमचो कोन्हे। इन ट्रक खे छा आहे पती पई आहे। पोइ सभु माण्हू वेठा आहिनि, पहिरीं हिनखे कढूं त जान छुटे। सबूत ही धिकियो त जान छुटे सभिनि जी आहे। पहिरीं ट्रक खे कढूं, इहो बि सवाब जो कमु आहे। ऐं असीं ॻाल्हि खणियो दंग करियो तेसीं वठियो उहो फरड़ाट करे त माण्हू सभु चवनि मथां असां था न करे। हे कनात वारा परे ॾियो पहिरीं धक में इहे चिपबा चिपे ॿारी दी अॼु था शहीद थियो। या त उथीर ट्रक जो बिलो करियो, या त महिरबानी करे या फरड़ाट करे त मुदा निहारियो। हलो हिकिड़े पासे ॻाल्हि कयो। महराज रात जो थियो आहे, उहो हिन जे करे त पक्का ऐं कचा ज़ाहिर थींदी। जे खीसे में हिकिड़ी मुंडी आहे, दुबई मां मूं घुराई आहे, 1.5 करोड़ जी आई आहे। हाणे अवां में 2 ग्रुप थिया। हिकिड़ा चवंदा मौलवी कूड़ थो करे, 1.5 करोड़ जी मुंडी कोन थींदी। ॿिया चवंदा यार मौलवी आहे, आलम आहे, क़ीमती हीरा पिया आहिनि दुनिया में, थी सघे तो को क़ीमती हीरो लॻल हुजे, हिन करे 1.5 करोड़ जी थी सघे थी। हाणे अवां में 2 ग्रुप थिया। हिकिड़ा चवनि था सच आहे, ॿिया चवनि था कूड़ आहे, छो त शइ लिकल आहे। जे शइ मैदान ते आहे त ग्रुप आहे कोन। सभु कुझु चए थो टोपी आहे, शइ लिकल आहे त ग्रुप ठही विया। महराज थियो आहे रात जो, हाणे ॾिठो कंहिं बि कोन। सुबुह जो अल्लाह जो रसूल पंहिंजी ज़बान मुबारक सां थो ॿुधाए त मूं रात महराज कयो आहे, 7 आसमान घुमियो आहियां, अर्श ते वियो आहियां, अल्लाह साईं सां मुलाक़ात कई आहे, जन्नत घुमियो आहियां, जहन्नम घुमियो आहियां ऐं वापसि मोटी आहियां हिकिड़ी रात में, सिज भरे खां अॻु में। इहा ॻाल्हि जॾहिं अल्लाह जे रसूल पाण बयानु कई त अॻियां काफ़र वेठा हुआ ॿुधण वारा, उन्हनि में अबू जहल पोइ रसूल ॻाल्हि करे दंग कई काफ़रनि जो, हण वञ
अब हाण तो बस हिकड़ी रात में सत आसमान अर्ज बेटो सब घूमी आयो। वरी ये काफर इतना का यको डब भगो है। वरी हजरत अबू बकर सिद्दीक के गोले वही हथ कहूं वो बाग में बीठो त्याबा गाल न बुद्ध तुआरो हमरा आज खबरू केड़ी पियो करे त्याला आज खबर ना आऊं तो साईं जन सां मिलियो कोन आहियां ती आज खबरू पियो करे त आऊं रात मेराज ते वियो आसमान घूमी आयो जन्नत जन्नत सब घूमी आयो अल्लाह साईं सां मुलाकात करे आयो हिकड़ी रात में सजो करे का के वरी घर में पुजी वेस तुआरो यार हाणे वरी यो खबर वठो करे। अन्या अबू बकर रसूल जे अॻियां आयो कोने साईं जिन का पुछो कोन है पर पुठ जवाब कड़ो नहीं तो जे करे मोहम्मद मुस्तफा या गाल करे पियो तो आऊं जवा तो सच्चो हाँ रसूल जी जबान का वाक्य जो हकीकत बुधी जै इनकार कयो सो अबू जहल हो।